मुझा बाबा साईं इब्तिदा वक्त में पंहिंजो वाक़ियो बयान फरमायो त मिसकीनी तमाम घणी हुई। पाण फरमायो त ही कमीस आहे न अॻु हिकिड़े कपिड़े जो पुठ ॿिए कपिड़े जी हिकिड़े भेरे पाण तबलीग ते विया, पोइ बरोचन जो ॻोठ हुजे, साईं जन जो पहिरियां भेरो थी वियो, फ़कीर जो साईं मूंखे ॾियो त मां घोराए अचां। सन्हो कपिड़ो हुजे, उन वक़्त में इहो मलमल हूंदो हो, सो साईं फरमायो मूं वटि उहो हिकिड़ो जोड़ो हुजे, बसि कपिड़ो जेको पातल हो बदन ते उहो हिकिड़ो ई। फ़कीर खणी उहो धोअण जे लाइ मेरो थी वियो, धोई अचां। साईं फरमायो त मां चादर वेड़े वेठुसि, कमीस कांच खणी वियो धोअण जे लाइ। माई बरोचाणी हीअं वठी जो माटा ॾिनई तो हंधा हंधा फाटी वियो। पर उन वक़्त में मूं वटि ॿियो लिबास न हुयो जेको मां पाए निमाज़ पढ़ां। एतिरी मिसकीनी मुर्शिद सदन पीर वेठा साईं मूं कॾहिं पंहिंजे मुर्शिद खे शिकायत न कई, साईं तव्हांजो मुरीद आहियां, अहिड़ी मिसकीनी आहे, अहिड़ी तंगी आहे, का दुआ घुरो, को वज़ीफ़ो ॾसियो। मूं कॾहिं बि साईं जन खे मुर्शिदनि खे शिकायत कोन की। मुर्शिद आहे पाण ॼाणे थो, मुर्शिद जेकॾहिं मां तव्हां कयां त पोइ बाक़ी मुर्शिद चालू। पाण मूं कॾहिं बि पंहिंजे मुर्शिद खे शिकायत कोन कई। हिकिड़े ॾींहुं पाण मूंखे सॾु कयो, मां हाज़िर थियुसि। पाण फरमायो त तव्हां ही कलमो पढ़ो, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह। ॿुधायूं न त इहो कलमो छाजे लाइ आहे, मक़सदु कहिड़ो आहे। बसि मुर्शिद फरमायो पढ़णो आहे, ॿ तस्वीरूं रोज़ पढ़ंदा कयो। पाण फरमायूं त जंहिं ॾींहुं इहो कलमो पढ़ण मूं शुरू कयो, मुंहिंजी तंगी तंगदस्ती ख़तम थी, ख़ुशहाली जा रस्ता खुलिया, बरकतुनि जा रस्ता खुलिया, ख़ुशहाली ईंदी वई। एसी ताईं जो पाण फरमायूं त हर वक़्तु दस्तरखान ते 50, 60, 70, 100, 200 महिमान हूंदा, पर कॾहिं मूंखे रोज़ी जी तंगी न थी, कॾहिं बि कपिड़े जी मूंखे तंगी न थी। हर वक़्त में 4, 5, 7 जोड़ा हूंदा ई हूंदा हुया। हिकिड़ा ख़ैरात कया वरी कुदरत ॿिया अची वेंदा। पर कॾहिं बि मूंखे रोज़ी जे मामले में या माशी मामले में कॾहिं बि मूंखे तंगी न थी। जंहिं ॾींहं खां वठी मूं पढ़णु शुरू कयो। हिकिड़े ॾींहुं दफ़े हज़रत पीर मिठा साईं जन संदन मुर्शिद हिकिड़ो किताब ॾिनो। बाबा साईं जा अखर तमामु सुहिणा हूंदा, तमामु सुहिणा, प्रेस जी ॻाल्हि। ये किताब नकल कर दी सिराइकी ॻाल्हाई में। पढ़ण में वो किताब नकुल कयो, हिकिड़े किताब था उतारे वरी ॿिए बुक ते लिखियो। पोइ उहो लिखंदे लिखंदे इहो उते नुस्ख़ो लिखियल हो त जंहिंजे रोज़ी में तंगी हुजे उहो ही कलमो पढ़ंदो, कॾहिं उनखे तंगी न थी। पाण फरमायो त मूं पोइ अंदाज़ो लॻायो त जेको मुर्शिदनि मूंखे ही अखर ॾसियो हुयो, रोशन ज़मीर हुया, मुंहिंजी गुरबत, मुंहिंजी मिसकीनी जी साईं जन खे ख़बर पइजी वई ऐं साईं जन मूंखे इहो वज़ीफ़ो ॾिनो। मूं पढ़णु शुरू कयो, सबब जी पोइ ख़बर पई जॾहिं साईं जन जे किताब में मूं पढ़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झी हले न सम्झी? सुभान अल्लाह। पुट इहो पंहिंजे ज़िंदगी जे विर्द में शामिल कयो। विर्द पढ़ण में 2-3 मिंट लॻंदा, पोइ वॾी देरि कोन लॻंदी। 2-3 मिंट तस्बीह पाण सां गॾु हुजे, 200 भेरा इहो कलमो रोज़ पढ़ंदा कयो, कॾहिं बि तव्हां रोज़ी जे मामले में परेशान न थींदा। तव्हांजो को कमु मुंझंदो न।
कम अटकी पवंदा आहिनि किथे कंहिं ऑफिसर में कमु फासी पियो किथे कंहिं वॾेरे में कमु फासी पियो किथे को मामिलो अटकी पियो रस्तो नज़र नथो अचे तव्हां इहो कलमो पढ़ंदा रहो अल्लाह साईं तव्हांजो कमु किथे अटकाईंदो न तव्हांजो रस्तो अल्लाह ताला खोले छो त इहो कलमो मुंहिंजे मालिक जो पसंदीदा कलमो रब जो महबूब कलमो आहे अल्लाह ख़ुशि थिए थो जेको माण्हू इहो पढ़े थो न रब उन सां ख़ुशि थिए थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान